अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुश आमदीद। अज जी हिन वीडियो के जरिए असां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदा हलो त मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जामशोरो तरफ़ां PhD ऐं मास्टर्स डिग्री प्रोग्राम जी डेडलाइन एक्सटेंड कई वई आहे। जेका एडमिशन जी डेडलाइन आहे उहा एक्सटेंड कई वई आहे, जेका पहिरियां 24 नवंबर हुई, हाणे उहा 1 दिसंबर 2023 रखी वई आहे। त जेके बि MPhil ऐं PhD में एडमिशन वठणु चाहिनि था उहे हाणे 1 दिसंबर 2023 ताईं अप्लाई करे सघनि था। मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी MPhil PhD डिग्री प्रोग्राम्स में जेके भी डिसिप्लिन्स आहिनि उहे असां डिटेल में तव्हांखे ऑलरेडी एडमिशन वारी वीडियो में ॿुधाए चुका आहियूं। अगरि तव्हां उहा वीडियो न ॾिठी आहे तव्हांखे लिंक कमेंट में मिली वेंदी, उनखे ॾिसी करे तव्हां ॾिसी सघो था कहिड़नि डिसिप्लिन्स में तव्हांखे MBA MPhil MS ME ऐं PhD वग़ैरह ऑफर कया वञनि था। तो जेके भी मास्टर्स या PhD में एडमिशन वठणु चाहिनि था उहे हाणे 1 दिसंबर ताईं पंहिंजो ऑनलाइन फॉर्म फिल करे पोइ यूनिवर्सिटी जी एडमिशन ऑफिस के सबमिट कराईंदा त उन्हनि जो जेको आहे एडमिशन प्रोसेस लाइ थी वेंदी ऐं पोइ फर्दर जेके भी प्रोसेस आहिनि उहे फॉलो करे तव्हां मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में एडमिशन हासिल करे सघो था। अगरि तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ जेका भी नई वीडियो आहे एडमिशन रिलेटेड, स्कॉलरशिप रिलेटेड, एंट्री टेस्ट प्रिपरेशन रिलेटेड या जेके ॿियूं जनरल टेस्ट आहिनि जिन्हनि जी असां प्रिपरेशन कराईंदा आहियूं त तव्हां ताईं उन्हनि सभिनी जी इंफॉर्मेशन पहुचंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।